असांजो अॼोको जेको उनवान आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी फ़िक्री शाइरी जो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो त मुंहिंजी कुझु स्लाइड्स आहिनि, इन्हनि खां अलावा बि पोइ मुंहिंजे व्हाट्सअप कॉल ते तव्हां जॉइन करे सघो था ऐं उनखे कंटिन्यू करे सघो था। पर हीअ मां कुझु हिते स्पेशल रखियूं हुयूं, इन में मिसालनि जे समेत रखियो आहे अॼु त शाह लतीफ़ जी शाइरी खे असां अटेम्प्ट कीअं कंदासीं, असां उनजी सम्झाणी ऐं उनजो फ़िक्र जेको आहे उनखे कीअं लिखंदासीं ऐं उन कहिड़ी रीत हलंदासीं, असां अॼु उनखे मुकमल सम्झंदासीं ऐं उनजो तरीक़ो लिखियलु आहे। मां ॿई तरीक़ा अॼु लिखिया आहिनि। हिकिड़ो उहो त असां सुर कहिड़ो खयों आहे ऐं ॿियो त बग़ैर सुर जॾहिं असांखे का सम्झ में नथो अचे त हीउ कहिड़े सुर मां शेर खयल आहे, त बि असां हुनजे बावजूद बि उन शेर खे अटेम्प्ट करे सघूं। उहे ॿई मां तरीक़ा अॼु रखिया आहिनि त जीअं असां लिखी सघूं, अटेम्प्ट कयूं पेपर पूरो अटेम्प्ट कयूं, असां उहो छॾियूं न, अॼु हुनखे सम्झंदासीं। जेको पहिरियों आहे उहो सुर खंभात आहे। चोॾीह चंड तूं उभरी सेसी करे सिंगार, पलक परियां जी न पड़े जे हीला करी हज़ार, जहिड़ो तूं सभु ॼमार तहिड़ो दम दोस्त जो। हिते हवालो जेको मां लिखियो आहे उहो लिखियो आहे, ही शेर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जे सुर खंभात मां वरितो वियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ जे इन सुर बाबति चयो वेंदो आहे त इहो सुर जवानी में चयो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी पैदाइश जो साल ईसवी 1690 आहे। पाण हिन फ़ानी दुनिया मां ईसवी 1752 में लाॾाणो कयऊं। हाणे ही जेके मां शयूं ॿुधायूं इहे एग्ज़ैक्ट ईअं लिखबियूं, छाकाणि त जेके असांखे हवालो लिखंदा आहियूं माना असां किथां शेयर खयों आहे, किथां वरितलु आहे ऐं कहिड़े सुर मां खयल आहे। जेकर सुर नथो अचे, असांखे ख़बर कान्हे का त कहिड़े सुर मां खयल आहे, त असां उन सुर जो नालो छॾे ॾींदासीं। सिर्फ़ु असां एतिरो चई सघंदासीं त ही शेर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले मां खयो वियो आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1690 में पैदा थियो ऐं संदसि वफ़ात 1752 में थी आहे। हाणे असां इन सुर जी सम्झाणी ते अचूं था त इन सुर जी सम्झाणी छा आहे, वज़ाहत छा आहे ऐं कहिड़े नमूने सां हिन शेर खे असां अॻिते वठी हली सघूं था ऐं इन में सम्झंदासीं। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हीउ बेत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सूंहं जे चंड जी ख़ूबसूरती सां भेंट कई आहे। माना हीउ जेको शेर आहे उन में 84 चंडनि जी ऐं सेसी सव जी, सहसे जी माना आहे सवें ऐं 84 माना 84 चंड गॾु निकिरी अचनि, उन जे बारे में आहे। सहसी असल में लफ़्ज़ संस्कृत जो आहे, जंहिंमें चयो वेंदो आहे सहसी माना सवें, माना 100 सिज, सवें हज़ार थी सघनि था, उन शयुनि खे वाज़े कयो आहे। हिन बेत में हू चंड खे मुखातिब थी चवे थो त ए चंड तूं 14 तारीख़ जे सवें सिंगार करे ॾाढी रोशन थी उभरी थो, पर इहा तुंहिंजी रोशनी मुंहिंजे महबूब जे हिकु लम्हे जे जलवे बराबरि बि न आहे। तोड़े जो तूं खणी सवें हीला ऐं बहाना करी, पर मुंहिंजे महबूब जो मट नथो थी सघे। ए चंड तुंहिंजी समूरी ॼमार जेतिरी जेका रोशनी आहे उहा महबूब जे हिकु लम्हे जे बराबरि आहे। हाणे हिते महबूब जेको चयो अथई उहो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो अथां ऐं उनजी जेको आहे सो रोशनी, ऐं उहा रोशनी कहिड़ी, उहा रोशनी आहे इल्म जी ऐं उहा संदन जेको आहे सो इख़लाक़ जी, संदन जेको आहे सो भलाई जी ऐं चङाईअ जी जेका रोशनी आहे, उन रोशनीअ खे हिते उन्हनि वाज़े करण जी कोशिशि कई। छाकाणि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे उहो हर लिहाज़ खां पंहिंजे महबूब खे, पंहिंजे जेको आहे उनखे वधाइण जी कोशिशि बि कंदो आहे। इन जे करे ई चयो अथई शाह हिन शेर में चंड सां मुखातिब आहे, चंड खे मुखातिब थी ई करे चयो अथई त हीअ जेका शाइरी आहे केतिरनि ई शाइरनि चंड महबूब खे भेटा कई आहे, पर शाह उन में कमाल कयो आहे। केर बि पंहिंजे मन पटांदड़ उन मां माना कढी सघे थो। हाणे असां जेकॾहिं माना कढूं, जेको मथियों शेर आहे, शेर हुयो ही 14 चंड तूं उभरी सेसी करे सिंगार, माना सवें सिंगार करे तूं ॿाहिरि निकिरी अची केतिरा ई सिंगार करी पर तूं पलक माना ज़रे बराबरि, पलक माना ज़रे बराबरि बि मुंहिंजे महबूब जे कोन्हे। तोड़े जो हीला करी हज़ार, लख हज़ार हीला करी, कोशिशूं करी, पर मुंहिंजे महबूब जे ज़रे बराबरि बि तूं कोन थो थी। अॼु मां हिकिड़ो इहो तरीक़ो ऐं अञा जे मां अॻिते वधंदुसि त उन में हिकु ॿियो नमूनो बि मां रखियो आहे, जंहिंसां असां सवलाई सां पंहिंजो मार्क्स वधीक हासिलु करे सघूं था। ऐं जेको असांजो असेसर आहे उन खे असां ॿुधाए सघूं था त असां शाह जी शाइरी खे सम्झूं था, शाह जे पैगाम खे सम्झूं था, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ खे असां सम्झूं था। उहो आहे सेसी सिजन उभरे 84 चंड, बिलाह री पिरीअ
सब ऊंधा ई भाया। माना हिते चए थो सहसी, मां लफ़्ज़ जी माना आहे सवें, सिजन माना सिज, इहो हिकु नमूनो आहे, हिकु तरीक़ो आहे। ऐं हवालो असांजो साॻियो ई आहे जेको मां पोइ ते रखी आयो हुउमि, उहो ई रखियो आहे। हिते मां रुगो अंदाज़ तरीक़ो या नमूनो जेको आहे उहो ॿियो रखियो आहे त जीअं मां तव्हांखे ॿुधाए सघां त इन तरीक़े सां बि अटेम्प्ट कबो आहे। ऐं इहो ई बहितर नमूनो आहे, बहितर अंदाज़ आहे, बहितर तरीक़ो आहे जंहिं तरीक़े ते असां वधीक मार्क्स वधीक वठी सघूं था। हवालो साॻियो ई आहे जेको मां पोइ ते तव्हांखे ॿुधाए आयो आहियां। हाणे अचो न सम्झाणी ते अचूं। सम्झाणी छा थो चवे? सम्झाणी हिनजी आहे सूंहं, हर कंहिंखे पाण ॾांहुं मुतवजह कंदी आहे। शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ खे बि सूंहं पंहिंजे तरफ़ मुतवजह कयो आहे, जो हुन सूंहं ऐं सिज जी रोशनीअ खे महबूब सां भेंट ॾिनी आहे। शाइर शाह अब्दुल लतीफ़ फरमाए थो त भले सवें सिज ऐं चंड गॾिजी निकिरी अचनि ऐं चंड गॾु निकिरी अचनि, पर हिकु महबूब खां सवाइ ख़ुदा जो कसम आहे त मूंखे एतिरी रोशनीअ में बि ऊंदाही महसूस थींदी। अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिकु सिज उभरण सां एतिरी रोशनी थिए थी जो समूरी धरती रोशन थियो वञे, ऐं जे अहिड़े क़िस्म जा सवें सिज उभरी पवंदा त पोइ केतिरी रोशनी थी पवंदी। इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो फ़िक्र आहे, सोच आहे, सम्झ आहे, जंहिंखे असां पंहिंजे मौज़ूअ पंहिंजे मन पटांदड़ इनखे जेको आहे सो सम्झूं था पिया ऐं चऊं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ सिज चंड खे मुखातिब थियो ऐं सिज खे मुखातिब थियो आहे ऐं उनखे चई सभु सिज गॾु निकिरी अचनि। हिकु सिज सां एॾी धरती रोशन थियो वञे जो का कुंड कुर्छ जेका ऊंदाही में कोन थी रहे। हाणे हिते महबूब खे छा सां भेटियो अथई? सिज ऐं चंड सां ऐं उनजी रोशनी सां। ऐं उहा कहिड़ी रोशनी? ऐं उहा रोशनी जेका आहे उहा आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे धरतीअ ते अचण सां, पैदा थियण सां जेके कुफ्र जा बुत हुया उहे टुटी पिया। कुफ्र जेको हुयो उहो ख़तमु थी वियो ऐं जेका ॿियाई हुई, दोखो हो, दोलाब हो, उन्हनि सभिनी खे ख़तमु कयो वियो। छाकाणि इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी जेको आहे सो सॉरी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेको आहे सो शान हुयो, जो उनखे अलाह ताला एॾो वॾो मान मर्तबो ॾिनो ऐं उनखे जेको आहे सो उनजे ॼमण सां ऊंधा धरतीअ ते जेको जाहिलियत हुई, जेके पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे औलाद खे, पंहिंजी न्याणी वारी औलाद खे ख़ासि तौर ते हू या त ज़ेर ज़मीन दफ़नाए छॾींदा हुआ या जेको आहे सो पहाड़नि जी चोटियुनि ते खणी वञी उछलाए छॾींदा हुआ। इन जे ख़िलाफ़ हुयो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं धरतीअ ते आया त उन्हनि नियाणियुनि खे अहमियत ॾिनी, औरत खे अहमियत ॾिनी, त उनजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन रिवायत खे क़ाइमु कंदे औरत खे ई अहमियत ॾिनी, औरत जी खे जेको आहे सो परखियो। छाकाणि शाह लतीफ़ जो सुर असां ॾिसूं था त हर हिकु सुर जी शुरूआति जेका आहे औरत जे नाले सां पहिरियों थिए थी, मर्द पोइ अचे थो। इन करे शाह असांजो नबी जेको आहे जेको सगोर आहे उन बि औरत खे अहमियत ॾिनी आहे। असां फ़िक्री लिहाज़ खां अचूं था, जो फ़िक्री लिहाज़ खां असां चई सघूं था त पाण सगोरा जॾहिं ॼावा त जेके बि ऊंदाही हुई सा ख़तमु थी वई। ऐं ऊंदाही कहिड़ी? उहा जहालत जा जेके बि दरवाज़ा हुया से सभु बंदि थी विया, हर हंधि रोशनी ऐं इल्म जी रोशनी पखिड़िजी वई। हीअ मां हिकिड़ी पूरी सम्झाणी लिखी आहे, तव्हां इनखे तव्हां लिखी रखियो था ऐं पाण सम्झी सघो था। ऐं जेकॾहिं इहा आई लिखंदासीं त तव्हां लाइ बहितर थींदो ऐं इनखे सम्झी करे पंहिंजी सम्झ मुताबिक़, पंहिंजे अकुल मुताबिक़ ऐं तव्हांजो जेको नज़रियो आहे उन नज़रिए ते तव्हां लिखी सघो था। छाकाणि त ज़रूरी न आहे त तव्हां मूंसां मुतफ़िक़ हुजो ऐं जेका मां सम्झाणी ॾिनी आहे इहा ई सम्झाणी हर्फ़ुल आख़िर। असां पंहिंजे पंहिंजे बुनियादनि ते इनखे सम्झूं था। असां रुगो शाह लतीफ़ जी शाइरीअ खे हिते सम्झण जी कोशिशि कई आहे त शाह लतीफ़ जी शाइरी छा आहे ऐं उनखे कहिड़ा जेको आहे सो वधीक समूरे सां बहितर करे सघूं था। हाणे ॿियो शेर आहे, इहो आहे वरी हिकु ॿिए सुर मां कयल आहे ऐं उहो ॿियो सुर आहे सुर लीला चनीसन। मां इनखे एक्सक्यूज़ रखियो मी आहे। सर, जी जी सर मतलब अगर ही तरीक़ो असां लिखूं था, जीअं पहिरें माना लिखी छॾूं जेका डिफरेंट डिफरेंट वर्ड्स आहिनि उन्हनि जी, जी पोइ हवालो ॾेई पोइ तशरीह या सम्झाणी लिखूं था त पोइ इन में सुठा मार्क्स ईंदा न असांजा इन प्रॉपर तरीक़े सां? बिल्कुलु इन में वधीक मार्क्स ईंदा ऐं सुठा मार्क्स ईंदा। छाकाणि त जेको असांजो असेसर आहे उनखे ख़बर हूंदी त असां शाह जी शाइरीअ खे सम्झूं था पिया, जी असां सर। उनखे बहितर नमूने सां जेको आहे सो लिखी सघूं पिया था। ऐं इहा असांजी पंहिंजी सवलाई बि थी वेंदी आहे जॾहिं असां ॾुखियनि लफ़्ज़नि खे या नवनि लफ़्ज़नि खे पंहिंजे माना ॾेई छॾींदा आहियूं त हेठि असांखे सम्झाए सवलाई करे सघंदा आहियूं, आसान सम्झाए सघंदा आहियूं, केतिरो सवलाई सां हिनखे असां सम्झी सघूं था ऐं
असां उनखे परखे सघूं था। अचो त असां ॿिए शेर ते अचूं, जेको असांजे साम्हूं शेर आहे, जे कारूं आणीअ कांध खे, जे कारूं आणीअ कांध खे त रोई रिझाइज, लीला लीलाएज अथई माग मिंथ जो। हाणे ही शेर त मां जेको आहे सुर लीला चनेसर मां हिते रखियो आहे, पर लीला केरु हुई? लीला सुर चनेसर जी घरवारी हुई, जंहिं हार ते हिरखजी पंहिंजे चनेसर खे विकिणी छॾियो हुयो। उन जे भेट में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जेको आहे सो ही शेर चयो आहे, ऐं दुनियावी ऐं आख़िरत वारा, यानी कि हिकिड़ो अंदरूनी यानी कि जो ज़ाहिरी मक़सदु आहे, ऐं ॿियो जेको आहे सो अंदरूनी मक़सदु आहे। उन्हनि ॿिन्ही मक़सदनि खे ज़ाहिर करण जी कोशिशि कंदासीं असां। ज़ाहिरी मक़सदु इहो त ही सुर लीला चनेसर ते आहे। ज़ाहिरी तौर ते लीला चनेसर खे विकिणी छॾियो हुयो, ऐं अंदरूनी तौर ते त ही बंदे ऐं अलाह जे विच जो रिश्तो आहे। उन रिश्ते खे कीअं क़ाइमु कजे ऐं उनखे कीअं अॻिते वधाइजे, उन ते असां ॻाल्हायूं था। हवालो आहे ही शेर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जे सुर लीला चनेसर मां वरितो वियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ हिन सुर में तमसीली तौर ते लीला चनेसर जे किस्से खे बयानु कंदे इंसान खे कोशिशूं करण लाइ तरगीब ॾिए थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी पैदाइश जो साल 1690 ईस्वी आहे। पाण हिन फ़ानी दुनिया मां 1752 में लाॾाणो कयऊं। इहो हुनजो हवालो आहे जेको असां सवलाई सां सम्झी सघूं था, असां हिनखे लिखी सघूं था। सम्झाणी सम्झाणी जेका हिते मां जेका हुनखे सम्झा कोशिशि कई आहे, लिखी आहे, उहा कुझु हिन रीति आहे त हिन बेत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई लीला खे मुखातिब थी फरमाए थी। त हाणे लीला जेका आहे असां उनखे सम्झी सघूं था त बंदो आहे जेको दुनिया में वही वापरे पियो थो। फरमाए थो त ए लीला, ए बंदा, जेकॾहिं तुंहिंजूं रड़ियूं ऐं तुंहिंजूं ॿाॾाइण ऐं अर्ज़ु करणु तुंहिंजे महबूब खे मोटाए अचे, तुंहिंजे वर खे वराए अचे, त अञा वधीक लीलाए, ॿाॾाए, परचाए, मिंथू ॿेड़ूं कर, छो त तुंहिंजे महबूब खे ॿाॾाइण पसंदि आहे। माना अलाह बंदो जेको आहे उहो अलाह खे जेतिरो वधीक रोई रिझाईंदो आहे, जेतिरो उनखे वधीक ॿाॾाईंदो आहे, जेतिरो वधीक उनखे जेको आहे सो सारींदो आहे, त अलाह उनखे एतिरो वधीक वेझो ईंदो वेंदो आहे। हाणे इहा त हुई हिकिड़ो जेको आहे सो असां चऊं था हिकिड़ो नासिहाणो नसीहती कलाम, या जेको आहे सो रूहानी कलाम। जेकॾहिं असां चऊं त न असां अलाह खे विच में कोन था आणियूं, इन शेर में असां चऊं था हिकु दुनिया अचे ऐं दुनिया जेको मक़सदु अचे त हा अची सघे थो। उन दुनिया जो मक़सदु कहिड़ो आहे त शाह लतीफ़ इते बंदे खे जेको आहे सो तलकीन करे थो त जेको तो पंहिंजो कम में हथु खयो आहे, कमु खयो आहे, उन कम खे पूरो कर, उन कम में तूं कोताही न कर, उन कम से मुसलसल जिदोजहद कंदो कर, जाखोड़ कंदो रह, त तुंहिंजो कमु पूरो थींदो। छाकाणि जेको बि तो मक़सदु हथ में कयो आहे उन मक़सद खे पूरो करण लाइ मुसलसल महिनत कंदो रहण, ऐं जेकर तूं मुसलसल महिनत कंदो रहंदे त तूं कमु पूरो करे सघंदे। छाकाणि जेको कमु आहे उहो कमु चए थो मूंखे वक़्तु ॾे ऐं मुंहिंजी प्रचार ल मुंहिंजो ज़िक्र कंदो रह, मुंहिंजो फ़िक्र कंदो रह, त मां पूरो थी सघंदुमि। हेठि हलूं था जेको लिखियलु आहे, अलाह ताला पंहिंजे बाननि जे आज़िम ऐं निज़ारियुनि, न्याज़ ऐं निवड़त खे घणो पसंदि कंदो आहे। अलाह बाझारो आहे, बाझ कंदड़ आहे, इन करे जेको बंदो उन ते हली ईंदो आहे, जेको निवड़त कंदो आहे, जेको न्याज़ कंदो आहे, जेको उनखे ॿाॾाईंदो आहे, उनखे घणो पसंदि कंदो आहे। शाह साईं चवे थो त ए अलाह, ए लीला, उथी पंहिंजे मालिक खे ॿाॾाए, माना पंहिंजे पालियाए, माना यादि कर, उनजे अॻियां निमाणी ऐं मिसकीन थी अर्ज़ु कर, छो त तो अहिड़ो छो ही अहिड़ो हंधु आहे जितो रुगो मिंथूं ई उघामंदियूं आहिनि। इन करे तोखे बि पंहिंजे मालिक खे परचाइण लाइ मिंथूं करणियूं आहिनि। इहा असांजी रूहानी माना हुई। जेकर असां ज़ाहिरी माना अचूं था त शाह लतीफ़ लीला खे मुखातिब थी चयो हुयो। हिते लीला मक़सदु ॿी आहे त जेकर तूं हाणे चाहीं थी त तोखे वर तुंहिंजो मोटी अचे तो वटि, तुंहिंजो वर वराइजी अचे तो वटि, त महिरबानी कर त वञी पंहिंजे वर खे परचाए, वर खे ॿाॾाए, वर ते मिंथूं करीसि, मेड़ूं करीसि। हाणे तुंहिंजो तकबुर कोन हलंदो, हाणे तुंहिंजी वॾाई कोन हलंदी, हाणे तुंहिंजो गुरूर कोन हलंदो। छो त तुंहिंजो गुरूर, वॾाई, तकबुर तॾहिं हले पियो जॾहिं तो ॿियाई न कई हुई, तो अंदर में ॿियाई रखी। ॿियाई कहिड़ी रखी हुई? लीला ॿियाई इहा रखी हुई त हू दुनिया जे माल ते हिरखिजी पई हुई। जॾहिं इंसान दुनिया जे माल ते हिरखिजी पवंदो आहे
ऐं उहो गुनाहनि में गर्क थी वेंदो आहे त इन जॻह ते पुॼी करे अलाह ताला खां हू विसरी वेंदो आहे ऐं अलाह बि उन खे छॾे ॾींदो आहे, उनखे डिघो रस्तो ॾेई छॾींदो आहे, हा तो वटि डिघो रस्तो आहे, ॾिसो हल तो वटि केतिरो रस्तो आहे, असां ॾिसूं था। पर हिकु दग अहिड़ो ईंदो आहे, हिकु जॻह अहिड़ो ईंदो आहे, हिकु मंज़िल अहिड़ी ईंदी आहे जॾहिं इंसानु ठोकर खाई किरंदो आहे त उते बंदि अलाह खे ॿाॾाईंदो आहे ऐं अलाह ॿाझारो आहे ऐं ॿाझ खे जेको आहे सो सम्झंदो आहे ऐं अलाह उन ॿाझारे बंदे खे जेको आहे सो बख़्शे छॾींदो आहे। इन करे शाह लतीफ़ बि उन रविश खे जारी रखणु चए थो त तव्हां पंहिंजे ख़ालिक खे, पंहिंजे मालिक खे, पंहिंजे अलाह खे ॿाॾायो ऐं ॿाॾाईंदा रहो ऐं उनखे परचाईंदा रहो, उहो ज़रूरु परचंदो। हेलो, जी सर, ॿुधां पई। अचे पियो न सम्झ में त? जी सर सम्झ में अचे छो पियो। त हाणे मां कुझु शेयर, छो त अॼु मूंखे मुकमल करणो हुयो, इन करे मां अहिड़ा शेयर खणी आयो आहियां जेके तव्हांखे आईंदा कम बि अचनि ऐं तव्हां हुन सां सवलाई सां सम्झी सघो। मां ही स्लाइड्स मुकमल तव्हांखे मोकिले ॾींदुसि। जी सर, बिल्कुलु बिल्कुलु सर। हाणे ॿियो शेर जेको आहे उहो आहे अॻियो काओ कच माणकनि मोट थी पले पायो एक्सक्यूज मी सच। सर। जी जी सर उहो हिकिड़ो तरीक़ो ईअं त हूंदो ज़ाहिरी मायना बातिनी, ज़ाहिरी तशरी बातिनी। जी बिल्कुलु आहे, बिल्कुलु ईअं तरीक़ो आहे त असां उनखे, हा न। हा मां इनखे वज़ाहत हिते त मां जेको आहे सो लेक्चर मां रिकॉर्ड बि कंदो आहियां, इन जे लाइ उन्हनि शयुनि खे मां कोन लिखियो आहे, हिते सिर्फ़ु मां वाज़े सम्झाइण लिखी आहे, पर मां तव्हांखे उहो ॿुधाईंदो हलां पियो त ही रूहानी माना पियो ॿुधायां, ही मां तव्हांखे जी जी ज़ाहिरी जी माना पियो ॿुधायां, ही मां तव्हांखे अंदरूनी माना पियो ॿुधायां, ही नसीहत पियो ॿुधायां। इन जे करे त शाह लतीफ़ जी जो सर। कलाम हिकु करो कोन्हे को, असां उनखे जंहिं तरफ़ जी वठी वञणु चाहियूं ओॾा ई वठी वञी सघूं था ऐं असांजे पंहिंजे मुताबिक़ असां कहिड़े मक़सद लाइ शाइरी खणूं था। ठीकु आहे। जी सर। जी सर। जी सर, हाणे थैंक यू सर। ही हाणे ॾिसो हिते वरी मां टोटली नओं तरीक़ो रखियो आहे हिते, छो त मूंखे ख़बर न आहे, मां हिते ॼाणायो ईअं आहे त मूंखे ख़बर कोन्हे त ही शेर कहिड़े शेर मां सुर मां कयल आहे, छो त मां सुर जो नालो कोन ॾिनो आहे। छाकाणि असां वटि जी केतिरा ई शागिर्द अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजो बैकग्राउंड प्योर लिटरेचर जो न हूंदो आहे, जी सर। उनजो ऑप्शनल कयल हूंदो आहे, त उनखे ख़बर न हूंदी आहे त ही सुर हाणे किथां आहे, कंहिंजो ख़्याल आहे, का ख़बर न आहे, पर उनजे बावजूदि मां हिते लिखियो आहे त अचो उनखे ॾिसूं था। अॻियो काओ कच जी सर। माणकनि मोट थी भले पायो सच आचींदे लॼ मरा। माना ही शेर शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले मां वरितो वियो आहे। हिन शेर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अमल शयुनि ऐं आम शयुनि जे बारे में ॿुधाए थो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो जनम साल 1690 ईस्वी ऐं वफ़ात साल 1752 आहे। ॾिसो हाणे तव्हां भेट कंदव त पोइ ॿ जेके सुर पढ़ी आयासीं, उन्हनि सुरनि में मां सुर जा नाला ॾिना त ही फलाणे सुर जो नालो आहे खयल आहे ऐं ही फलाणे सुर मां खयल आहे, हिन में मां सुर जो नालो ई कोन ॾिनो, छो मूंखे ख़बर कान्हे का, इन जे करे मां हिते कान ॾिनो। मूंखे ख़बर आहे पर मां हिते तव्हांखे ॿुधायां पियो, इन जे करे ॿुधायां पियो। हा सम्झाणी आहे जी हिन जी। सर, ताकि एग्जाम में अगर कोई अहिड़ी शइ अची वञे असांखे न ख़बर हुजे त असां पोइ जनरल हा लिखी सघूं असां न। जनरल लिखी जी सघूं, असां उते ईअं न चवंदा हाणे मूंखे अचे ई कोन मां छा कयां, मां लिखी कोन सघां, उते असांखे जनरल लिखणो आहे। जी सर। हाणे तो सम्झाणी छा थो चवे, हाणे सम्झाणी जेका ज़ाहिरी तौर ते या जेका मां रूहानी लिखी आहे उहा आहे शाह अब्दुल लतीफ़ हिन बेत में तमामु गहरी ॻाल्हि कई आहे। हिन ज़माने जी ॻाल्हि कई वई आहे जिते कूड़ ठगी ऐं दोलाब जो दौर हुजे, उते सच सचाई ऐं सच ॻाल्हाइण वारे जी गुंजाइश नाहे हूंदी। हीअ आम ॻाल्हि आहे, हीउ दौर अहिड़ो आहे, हीउ ज़मानो अहिड़ो आहे जेको ठगी करे थो, जेको धोखो करे थो, जेको फ़रेब करे थो, जेको अंदर में ॿियाई रखे थो, उनखे अहमियत ॾिनी वेंदी आहे। शाह लतीफ़ उन जी ॻाल्हि कई आहे, अॻियो काओ कच माणकनि मोट थी, जेको काओ आहे आम शीशो आहे, काओ माना शीशो, कच उनखे जेको कच कूड़ो आहे, उनखे जेको आहे सो माण्हू जेको आहे सो परखे कोन था सघनि, उनखे जेको आहे सो मान ॾेई वेठा आहिनि जेको आम माण्हू आहे। पर माणक जेको मोती आहे, जवाहर आहे, उनखे जेको आहे सो मोट थी वई आहे। उन भेट कई आहे पले पायो सच आचींदे लॼ। हाणे मूंखे सच मां पंहिंजे आगुर में झले बीठो आहियां, मां झोलीअ में सच झले बीठो आहियां, पर उन सच जी अहमियत का बि कोन्हे का, तंहिंजे करे शाह लतीफ़ इहा ॻाल्हि कई आहे। इन ई सम्झाणी जो अञा अॻिते हलूं था कुझु आहे। ॾिसो मां हिनखे ॿिनि टिनि शयुनि में सम्झाइण जी कोशिशि कई आहे त जीअं तव्हां पूरो जेकर चाहियो त इहा ई सम्झाणी पंहिंजे पने ते उतारे लिखी सघो था। मौजूदा दौर जो इहो हिकु वॾो अलमियो आहे त सच खे केरु सम्झे नथो। शाह अब्दुल लतीफ़ वधीक फरमाए थो त हिते मोती हीरनि जवाहरनि ऐं मोतियुनि खे परखण वारा रहिया ई कोन्हनि।
हिते रुगो नकुल जो जहान आहे, हिते रुगो नकुल करण वारे खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। हिते न कुक लिखियो पियो आहे, असल में लफ़्ज़ नकुल आहे, प्रूफ रीडिंग जी ग़लती आहे, चुमूं खां ग़लती थी वई आहे, तॾहिं न कुक लिखियो आहे, असल में लफ़्ज़ आहे इहो नकुल। शाह अब्दुल लतीफ़ चवे थो त काओ ऐं कच माना कूड़, कपत, दोलाब सभु अघामी विया आहिनि। कूड़ा माण्हू अघामी विया, कपत कुपत जेका आहे उहा अघामी वई, सुपत न, सुपत माना सुठो, कुपत माना ख़राब, सभु अघामी विया आहिनि। हिते सचे मोतीअ ऐं माणिक जी सुञाणप ई न रही आहे, पर मुंहिंजे पलव में ही जेके माणिक मोती आहिनि उन्हनि खे सराफ़नि ऐं जौहरनि अॻियां आचींदे लॼ थिए थी। जो मुंहिंजा सराफ़ माना सोन खे परखण वारा, जौहर जेके जोहिरी आहिनि, उहे उहे सच खे, उहे हक़ीक़त खे सम्झनि ई कोन था, उहे परखनि ई कोन था। इन जे करे मूंखे लॼ पई थिए त मां पंहिंजे हक़ीक़त, मां पंहिंजे सोन खे उनजे आॾो परखण लाइ ॾियां। माना ही आहे दुनिया। दुनिया में माण्हू अहिड़ा माण्हू रहिया आहिनि वञी जेके कूड़ खे, धोखे खे, दोलाब खे त अहमियत ॾियनि था, पर हक़ीक़त खे ऐं सच खे अहमियत कान था ॾियनि। उनजी कैफ़ियत खे नथो सम्झी सघिजे। इहा कैफ़ियत रुगो सम्झण जी आहे। जॾहिं कूड़े अॻियां सचे माण्हू खे लॼ थियणु लॻे, इहो केॾो अजीब लम्हो हूंदो। हिते केरु हीरनि जवाहरनि खे परखे ई नथो, माना हक़ीक़त खे, सच खे केरु परखे कोन थो, सच खे केरु सम्झे कोन थो। इन ॻाल्हि जी हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ॻाल्हि कई आहे। ऐं असां वटि इहो आम रिवाज आहे दुनिया में, दौर जो आम लॻो आहे त आम माण्हू खे जेको आहे सो, या जेको जोहिरी हूंदो आहे, जेको सुठो माण्हू हूंदो आहे, ख़ासि माण्हू हूंदो आहे, भलो माण्हू हूंदो आहे, उनखे जेको आहे सो पोइ हिते कयो वेंदो आहे। जेको कूड़ ॻाल्हाईंदो आहे, कुपत कंदो आहे, उनखे अॻिते कयो वेंदो आहे। इहे शाह लतीफ़ जी शाइरी जो असांजो फिक्री हिकिड़ो जाइज़ो आहे, जेको मां तव्हांजे ॾाढो हिकु सम्झाणीअ तौर में पेश कयां पियो थो। हाणे ॿियो शेर जेको मां हिते रखियो आहे उहो आहे, जे सराफ़न लॾियो, जे सराफ़न लॾियो, तूं पिण लॾिज सोन, क़दुरु कंदे कोन, नेई गॾींदे गॾूं असीं। हाणे मां हिते हवालो लिखियो ई न आहे, उहो इन जे करे त मां हाणे तव्हांखे एग्ज़ाम्पल्स में, मिसालनि में 3 तरीक़ा ॿुधाए चुकुसि। हिकिड़ो सुर लिखण वारो, सॉरी 2 तरीक़ा, हिकु सुर जंहिंमें सुर जो नालो हुजे, ऐं ॿियो जंहिंमें सुर जो नालो न हुजे, जनरल हुजे। हाणे हिते मां उहे 2 तरीक़ा किथे बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। हाणे मां शेरनि खे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि ऐं उन फ़िक्र खे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। शाह अब्दुल लतीफ़ सॼी सिंध जे पहिरीं पंधु कयो हो, उन खां अलावा आम माण्हुनि जी नफ़्सियात खां पिणु वाक़िफ़ु हुयो। शाह ॼाणे पियो त हिते खरे ऐं खोटे खे परखण जा मापा कहिड़ा आहिनि। इन करे मथे शेर में फरमायो अथाईं त जे सराफ़न लॾियो, तूं पिणु लॾिज सोन। सोन जेको हिते लफ़्ज़ हिन शाह साहिब इस्तेमालु कयो आहे, उहो आहे भले माण्हूअ जे लाइ, सचे माण्हू जे लाइ, खरे माण्हूअ जे लाइ, खोटे लाइ न कयो अथई। जेको सचो माण्हू आहे, जेको सचाई ते आहे, जेको खरो माण्हू आहे, जेको सच ॻाल्हाईंदड़ आहे, उनखे चयो अथई। चई हाणे जेको सोन खे परखण वारा आहिनि, सोन खे सम्झण वारा माण्हू आहिनि, उहे माण्हू लॾे विया आहिनि। इन करे हाणे तूं जेको सोन आहे, सचा माण्हू आहीं, तूं बि हटी वञ, छाकाणि तोखे हाणे हिदायत ॾियण वारो हिते केरु कोन्हे को। उहे पारखू ई न रहिया आहिनि जेके सोन माना सचाई ऐं हक़ीक़त खे परखे सघनि। शाह लतीफ़ उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे जेके हक़ीक़त ते हुजनि। हाणे ॿिए मंज़िल ते असां अचूं था रूहानीअ ते, त हाणे असां वटि अहिड़ा मुर्शिद न रहिया आहिनि, अहिड़ा पीर न रहिया आहिनि, अहिड़ा जेको आहे सो हिदायत ॾींदड़ न रहिया आहिनि, जेके हिदायत ॾियनि असांखे, जेके सही राह ते हलाईंदड़ हुजनि। शाह लतीफ़ उन्हनि जी ॻाल्हि बि करे थो। तोखे हाणे तोखे जेकॾहिं हितां लॾे वञ, तोखे पंहिंजी राह पाण ॻोल्हणी आहे, हद पाण ॻोल्हणी आहे। अहिड़े माण्हूअ खे, अहिड़े फ़र्द खे तूं पंहिंजो मुर्शिद कर जेको तोखे सही राह ते वठी हले, जेको तोखे सचाई ते वठी हले, जेको तोखे हक़ीक़त ते वठी हले, उन करे। ॿी फिक्री वाट शाह जेका बेत में सम्झाए थो त जेको सही वाट ते हलण जी तरग़ीब करे, उनखे ई गॾु थी, उन सां ई गॾु थी। बाक़ी हिते ॿिया केतिरा ई अहिड़ा माण्हू अथई जेके हक़ीक़त खे नथा सम्झनि, उहे तोखे बि आम माण्हू सां गॾींदा। आम माण्हू सां गॾींदा, मां मक़सदु आहे त कंहिं बि रीति उहे असांखे शाह अब्दुल लतीफ़ ॻाल्हि करे थो, कंहिं बि रीति तव्हांखे सम्झी कोन सघंदा, तव्हांखे आम माण्हू ॿई लिखींदा। तोखे तोड़े जो असांजा पीर, असांजा मुर्शिद जेके हूंदा आहिनि, उहो मुर्शिद जी माना ई हूंदी आहे सही राह ते हलाइण वारो, सुठी राह ते हलाइण वारो,
सिधी राह ते हलाइण वारो, जेको असां में ओणायूं आहिनि उन्हनि ओणायुनि खे ख़तमु करण वारो, उहो असांजो मुर्शिद आहे, जेको असांखे जेको आहे सो भलाईअ ते राग़िब करे। इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जूं ॿियूं केतिरियूं ई जेको आहे सो मानाऊं थी सघनि थियूं। आम तौर ते गॾूं असो न आम माण्हुनि सां गॾे छॾींदे उनखे ज़ाहिर करे थो। हाणे असां अॻिते हलूं था त हिते हिकु ॿियो शेर आहे ऐं उहो आहे सुते न सरंदी आहे कर पचार पिरीअ जी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकु ॿियो शेर आहे, सुते न सरंदी आहे कर पचार पिरीअ जी, विहामी वेंदे आहे घणा हणंदे हथड़ा। शाह लतीफ़ न रुगो तलकीन करे पियो पर जदोजहद ऐं वक़्त जे मयार जी ॻाल्हि करे पियो, सम्झाए पियो थो। जे सुतो पियो हूंदे, जे निंड पियो हूंदे, जेको तूं जाॻंदे कान, जाॻंदे मां मुराद इहा न आहे त उहो आम निंड जेका आहे उहा, जाॻंदे मां माना पंहिंजे अंदर खे सुञाण, पंहिंजो पाण खे परख, जेके अंदर में तुंहिंजी ख़ूबियूं आहिनि उन्हनि ख़ूबियुनि खे जेको आहे सो ज़ाहिर कर, वाज़े कर ऐं पचार कर माना यादि कर पिरीअ खे, माना ख़ुदा खे। पिरी लफ़्ज़ ख़ुदा जे लाइ आहे, पिरी लफ़्ज़ पंहिंजे मक़सद लाइ आहे, पिरी लफ़्ज़ पंहिंजे कम जे लाइ आहे, पिरी लफ़्ज़ पंहिंजे हासिलात लाइ आहे, पंहिंजे हासिलात जी पचार कंदो रहे, पंहिंजे रब जी पचार कंदो रहे। विहामी वेंदे आहे माना ख़तमु थी वेंदे आहे, गुज़री वेंदा आहे घणा हणंदे हथड़ा। जेकॾहिं वक़्तु गुज़री वियो, वक़्तु गुज़री वञण खां पोइ तूं पियो हथु हणंदे त हाय मां हीउ कमु कोन कयो, हू मां कमु कोन कयो, मूंखे करणु घुरिजे हा पर मां इहे कमु कोन कया। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे उन्हनि शयुनि खे सम्झण जी कोशिशि कई आहे। मां सम्झाणी लिखी आहे, इन सम्झाणी ॾिसूं था अचूं था। शाह पंहिंजी शाइरीअ में इंसाननि खे हमेशह जिदोजहद ऐं जाखोड़ जो दर्स ॾिनो आहे। इंसान खे तलकीन कई अथाई त हथ ते हथु रखी वेहण सां कुझु बि न थींदो, इन करे हमेशह जाखोड़ कंदो रहणु घुरिजे। बग़ैर महिनत जे तव्हांखे कुझु बि मिली कोन सघंदो। जेको मंज़िल ते रसणु चाहे थो उनखे वक़्त सिर महिनत, जिदोजहद ऐं जाखोड़ करणु घुरिजे। वक़्त ते कमु करणु इंतिहाई ज़रूरी आहे। जेकॾहिं असां वक़्त ते कमु नथा करियूं ऐं कम जो वक़्तु निकिरी वञे थो त असांजी महिनत अजाई थिए थी। इन बेत में शाह साहब इन ॻाल्हि खे ई पेश कयो आहे। हाणे मिसाल जे तौर ते असां ऐं तव्हां हिकु कमीशन जी तयारी कयो पिया वेठा ऐं इहा वक़्तु सिर आहे। जेकॾहिं वक़्तु निकिरी वञे ऐं तव्हां उन खां पोइ तयारी कयो त इहा का कम जी कान थींदी। छो हींअर तव्हां वक़्तु आहे, इन खे सम्झो, इन खे परखियो ऐं उन जे लाइ प्रचार कयो, इन लाइ जाखोड़ कयो, इन लाइ महिनत कयो, इन लाइ जिदोजहद कयो। इन लाइ जेको आहे सो तव्हां ॾींहुं राति हिकु करे छॾिया आहिनि। छा लाइ कया आहिनि त तव्हां पंहिंजी मंज़िल हिकु मुक़ररु कई आहे, मूंखे इहा मंज़िल हिते पुॼणो आहे ऐं उन पुॼण जे लाइ तव्हांखे वक़्तु सिर महिनत करणी आहे। तव्हां वक़्तु सिर महिनत कयो पिया ऐं इहा महिनत तव्हांजी रंग लाहींदी कॾहिं जॾहिं तव्हां उहा वक़्तु सघो, जॾहिं खां वक़्तु निकिरी वञे ऐं उन खां पोइ तव्हां चयो मां हाणे महिनत कयां ऐं हाणे महिनत करे जेको वक़्तु ॾींदुमि, ईअं कान थींदो। छाकाणि शाह लतीफ़ इन शयुनि खे सम्झाइण जी कोशिशि कई आहे त पंहिंजे वक़्तु सिर कमु कंदा रहो ऐं वक़्त ते ई हर शइ सुठी लॻंदी आहे। इहा आम रिवायत आहे, जेको कमु करिणो आहे पंहिंजे वक़्त ते कयो, वक़्त खां पोइ कुझु बि न आहे। आम चवणी आहे ईद खां पोइ कपिड़ा कहिड़े कम जा। हीउ जेको हिते ॿियो शेर आहे उहो मां तव्हांखे पहिरियों पढ़ायो आहे। जॾहिं मां ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी शाइरी तव्हांखे पढ़ाई हुई, उन में मां तफ़सील तव्हांखे ॿुधायो हुयो त इहो तफ़सील उन जो छा आहे। पर आम या मजमू या सरसरी तौर ते मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर उन शइ खे वरजायो थो ऐं ॿुधायो थो त मूंसे ॾिठा मां जिने ॾिठो प्रिय खे, तनी संदे काय करे न सघा ॻाल्हि ॾी। तव्हांखे शेर यादि अचे थो इहो? हेलो, मूंसे ॾिठा मां जिने ॾिठो प्रिय खे, तनी संदे काय करे न सघा ॻाल्हि ॾी। सम्झाणी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हयातीअ में केतिरनि ई मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि सां मुलाक़ात कई ऐं संदसि ही बेत उन यादि जो यादगार आहे जेको पाण हमेशह पढ़ंदा रहंदा हुया। ही बेत शाह साहब ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जी यादि में झुंगारींदा रहंदा हुया। ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो उहो फ़र्द जंहिं वटि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हली वियो हुयो ऐं उनखे चयो हुयईं त मूंखे पंहिंजी मुरीदीअ में
आणियो, मूंखे पंहिंजो मुरीद करियो। उनखे शाह लतीफ़ हुन हली वियो, पर कुझु मसइला हुया, उन्हनि मसइलनि जे करे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारीअ वारे पंहिंजो मुरीद कोन कयो। उन सबबु इहो हुयो त शाह साहिब खे चयईं, जेकर तोखे मुंहिंजो मुरीद थियणो आहे त तव्हांखे राग रंग छॾणो पवंदो। जीअं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ चयो हुयुसि त राग रूह जी राहत आहे ऐं मुंहिंजी ग़ज़ा आहे, मां इनखे नथो छॾे सघां। पर पोइ बि उनजे बावजूद बि ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे पंहिंजी चादर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे ओढ़ाई हुई ऐं उहा हमेशह पाण सां साण रखंदा हुया। रिवायत इहा बि आहे त इहा ई चयो वियो त इहा जेका चादर जेका आहे मूंखे कफ़न करे ॾिनो वञे। इहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शेर आहे जेको हमेशह पाण झुंगाईंदा रहंदा हुआ ऐं ॻाईंदा रहंदा हुया। हेलो जी सर, ॿुधां पई। आवाज़ जॾहिं अचे थो? शाह जी 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 सर, अचे पियो। हाणे ॿी हिकिड़ो हिते शेर आहे, उहो त हुन शेर जो तव्हांखे मूंखे मां वज़ाहत तव्हां सां कई, तव्हांखे ख़बर आहे हुनजी त मुकमल इन शेर जी? जी सर, तव्हां मूंखे ॿुधायो जॾहिं असां ख़्वाजा ज़मान लवारी वारो पढ़ूं पिए त जी उन टाइम तव्हां ॿुधायो हुयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई स्पेशली हुननि सां मिलण विया त उहे एॾा बुज़ुर्ग माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे चवनि त तव्हां मूंखे पंहिंजी मुरीदी में वठो। पर उन्हनि चयो न, मुंहिंजा मतिलबु मां सिर्फ़ु अलाह जो बंदो आहियां। ऐं शाह अब्दुल लतीफ़ खे वरी थोरो राग ऐं थोरो उहो बि हुयो त वरी पोइ हुननि न वरितो उन्हनि खे मुरीदी बिल्कुलु, में। पर उनजे बावजूद बि पंहिंजी जेको आहे चादर ओढ़ाई हुयनि, चादर, जी जी हा, चादर उॾाई आहिनि। चादर ओढ़ाई आहिनि। इहे उहा शाइरी आहे। असां चहलूं था, न का बुई बाज़ार में न का छलर छट, जिते ॾंभरियुनि जी अॻे हुई अघट, से पड़ पसियो पट, से पिण पसियो पट, माण्हू वञनि मोटियो। हाणे ॾिसो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रुगो हिकु आम शाइर कोन हो जंहिंजे बुनियाद ते हुनखे चयो वञे। आम शाइरी त केरु बि करे सघे थो ऐं कंहिं जी बि शाइरी में चई सघे थो, पर शाह लतीफ़ जेका शाइरी कई आहे उन वक़्त ऐं हालात जे मुताबिक़ कई, उन ज़माने खे पंहिंजी अखि में रखियो आहे। हू रुगो हालात हाज़िरा खे न, पर पंहिंजे माज़ीअ खे बि हुन जेको आहे सो पंहिंजी शाइरी में आंदो आहे। ॾिसो, बाज़ारुनि जी ॻाल्हि पियो करे, चए थो न का बुए बाज़ार में न का छलर छट, जंहिं बाज़ार में जंहिं हंधनि ते जंहिं बंधनि ते बंधन माना जेके बंदर हुआ, उन बंधनि ते अॻे वॾा वॾा कारोबार थींदा हुया, उते मच्छियूं ईंदियूं हुयूं, बाज़ारूं लॻंदियूं हुयूं। उन्हनि बाज़ारनि में बंधनि में बाज़ारनि में केतिरा ई जेको माण्हू चहल पचल लहण वचण में हूंदी हुई, माण्हू ईंदा वेंदा हुया, कारोबार कंदा हुआ। पर हाणे उते कजु बि कोन्हे को, न का बुए बाज़ार में न का छलर छट, न मच्छी आहे न माण्हू आहे, न ई जेको आहे सो उहे छिलर आहिनि मच्छीअ जा। जिते ॾंभरियुनि जी अॻे हुई अघट, अघट माना घटि, माना थोरा, अघट माना तमामु घणा, माना घणा ई हुई। से पड़ पसियो पट, हाणे उन जॻहियुनि ते कुझु बि कोन्हे को, जॻह ख़ाली पई आहे, माण्हू वञनि मोटियो, उते माण्हू वञनि कोन्हे। छो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ज़मानो उहो ज़मानो हो जंहिंमें केतिरनि ई जेको आहे सो पठाणनि अफ़गाननि जेको आहे सिंध ते हमला कया, सिंध ते हमला करे उन्हनि खे लुटियो फुरियो, न रुगो ॿाहिरिनि पर जेको आहे सो अंदरूनी माण्हू बि जेके हूंदा हुआ, धाड़ेल हूंदा हुआ, उहे उन्हनि हंधनि ते वञी लुटींदा हुआ, फुरींदा हुआ। उन फुर लुट जे करे उहे बंदर ऐं बाज़ार जेको वीरान थी वियूं, ऐं उन वीराने जो जेको आहे सो शाह लतीफ़ हिते चिट चिटिरियो आहे। माना हिते जेके ॻाल्हि कई अथई, ज़िक्र कयो अथई, उन शइ जो कयो अथई त जेका असां बंदर बाज़ारियूं ॾिसूं था, उन बंदर बाज़ार जेके आबाद हूंदा हुआ ऐं हाणे ग़ैर आबाद लॻा पिया आहिनि। हिते मां नंढड़ी सम्झाणी लिखी आहे, असां ॻाल्हायूं था हुन वधीक, उहो कुझु हीअं आहे। हिन शेर में शाह साहिब वणजारनि जे हाकारी ऐं हली वञण जी ॻाल्हि कई आहे। वणजारो पंहिंजे वख रुख विकिणी पंहिंजे पूर बंदर ॾांहुं हरे पूरे हलिया वेंदा आहिनि, त उन्हनि खां सवाइ हाणे बंदर ऐं बाज़ारियूं सुञियूं ऐं भिड़भांग पियूं नज़र अचनि। हींअर मच्छी ऐं मच्छीअ जी ख़ुशबू बि नथी अचे। माना अॻे उन्हनि बंदनि ते, उन्हनि बंदरनि ते, उन्हनि बाज़ारुनि ते तमामु घणा जेको आहे सो माण्हू ईंदा वेंदा हुआ, कारोबार कंदा हुआ, पर लुटेरनि जी ठोरुनि जी लुट फुर मार सां, लुट सां घणो ई जेको आहे नुक़सानु थियो। इन नुक़सान जे करे असांखे जेको आहे हाणे उते जेको आहे सो सुञ ई सुञ नज़र अचे पई थी। इहो त हितां ताईं कुझु शेर सर, हुया। जी एक्सक्यूज जी मी सर, जी सर वण ॼाणण जो छा मतिलबु आहे? वणजारा मक़सदु आहे उहे जेके हुते कारोबार करणु ईंदा हुआ, जेके माण्हू जेके मच्छी मारे जेके मुहाणा हूंदा हुया, उन्हनि खे वणजारो चयो वेंदो हुयो, जेके ओके सर। पंहिंजे वण जा पंज तरह जा माण्हू हूंदा हुआ। ठीकु आहे। ही जी ही सर, जी सर। ही हिते
शेयर हितां ख़तम थी आहे। जेकर तव्हां मूंसां जुड़णु चाहियो त मां व्हाट्सअप कॉल तव्हांखे कयां थो, उन ते अचो, छो कि मां अञा शाह लतीफ़ ते तमामु घणो ॻाल्हाइण वारो आहियां। ऐं जेको मुंहिंजे साम्हूं हिकु ॿियो कैंडिडेट वेठो आहे उहो बि साॻी इन शयुनि खे ॿुधे पियो। जेकर तव्हां चाहियो त मां हलाए छॾियां व्हाट्सअप कॉल ऐं तव्हांखे जेको आहे सुझाव शामिलु कयां उन में। जी सर, भले तव्हां व्हाट्सएप ते अची वञो। छो त ही हिते मूं वटि स्लाइड्स आहे कोन, त वधीक जेको आहे ज़रूरत कोन पवंदी हिते। ठीकु आहे। हाँ जी जी सर, नो प्रॉब्लम।